अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो शहबाज़ अली। मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त फैसल अली कैरी साहब मौजूदु आहे, सिंधी क्रिएटर्स टीवी जी टीम। दोस्तों हिकिड़ो निमाणो अर्ज़ु हुयो, बराए महिरबानी ख़ुदा रा थोरो होश कयो यार। सब्सक्राइब करण में घणी देरि थी लॻे। तलहार में केतिरा माण्हू आहियो, ॿिया न कनि ठीकु आहे, तलहार जा दोस्त त असांखे सब्सक्राइब कयो, सपोर्ट कयो यार। केॾी महिनत थी लॻे, एॾी महिनत सां दिली चाह सां असां वीडियोज़ ठाहियूं था तव्हांखे एंटरटेन करण लाइ। बराए महिरबानी ख़ुदा रा असांजी वीडियोज़ खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा जी। ऐं असांजो वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे कि तलहार जा जेके ॿिया अज़ीज़ क़रीब जेके बि आहिनि असांजी वीडियो ॾिसनि, ख़ुशि थियनि, खिलनि। महिरबानी करे असां को ज़मीदार कोन आहियूं। असांजो मक़सदु इहो, अगरि असां कुझु थी वियासीं त हिन में इज़त कंहिंजी आहे? तलहार वारनि जी। हे शख़्सियत, हे छोकिरा तलहार जा आहिनि। त महिरबानी करे असांजी वीडियो ॾिसो बि सही ऐं लाइक कयो, शेयर कयो। महिरबानी कुर्ब या अली मदद। थैंक यू सिंधी क्रिएटर्स टीवी।